ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ बाज़ियाब करायल ॿारड़ी जे वारसनि जी एसएसपी लाड़काणो डॉक्टर रोहल खोसो सां मुलाक़ात। एसएसपी चयो आहे त गिरफ़्तार औरत समेत ॿियनि जवाबदारनि जी जांच हली रही आहे। जल्द गुरुह ताईं पहुची वेंदासीं। पुलिस पार्टी लाइ सर्टिफिकेट ॾियण जो हुकुम। लाड़काणे जे शेख ज़ैद वुमेन अस्पताल मां अगवा थियल ॿारड़ी कराची मां बाज़ियाब। शेख ज़ैद अस्पताल लाड़काणो मां नए ॼावल ॿारड़ी अगवा थियण वारो मामिलो एसएसपी लाड़काणो में रोहल खोसो जी हिदायतुनि ते अमल दरामद कंदे एसएचओ रहमत अब्बासी, सचल थाणे जे एसएचओ सजाद भट्टी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां कामयाब कार्रवाई करे अगवा थियल ॿारड़ी बाज़ियाब कराए अगवाकार औरत मलूका ज़ाल दिलबर चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। यादि रहे त हलंदड़ महीने में 18 तारीख़ ते लाड़काणे जे शेख ज़ैद अस्पताल मां मीरजान खखराणी जे नए ॼावल ॿारड़ी अगवा थियण जो इतलाउ लाड़काणे जे सचल थाणे ते ॾिनो वियो हुयो, जंहिंजो केस गुनाह नंबर पीपीसी 117 तहत हद जे थाणे ते दाख़िल कयो वियो हो। अहिड़ो इतलाउ मिलण शर्त लाड़काणो पुलिस केस जी जांच शुरू करे छॾी आहे हुई ऐं ॻुझे इतलाउ मिलण ते एसएसपी लाड़काणो में रोहल खोसो जी हिदायतुनि मुताबिक़ एसएचओ सचल सजाद अहमद भट्टी पंहिंजी टीम सां गॾु कराची शहर जे बल्दिया टाउन जे क़ाइम खानी कॉलोनीअ में कामयाब कार्रवाई करे ॿारड़ीअ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ॿिए तरफ़ अगवाकारनि मां हिकु औरत नाले मलूका ज़ाल दिलबर चांडियो खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंखां ॿार अगवा कंदड़ गुरुह बाबति वधीक जांच कई पई वञे।